बड़ा मेहरबान निहायत रहम वाला है। आऊं ठहर गया बैठो तू वही कपड़ा बदली करे शहर में हलूं। हाँ शहर हलूं। हाँ अरे तो उते भी के शौक का बटड़ी दिया। हां आऊं ये कपड़ा पाया हाँ वही हाँ वही भाग वही ना ना वही बैठो आ कपड़ा ये बेरो नहीं आयो। हाँ वही ठीक है घुमाए अच भेज दा पेरी बड़ी है ना बैठो है ते तू ते वे मानी मुझे ला मोकल जे ए तू ते वे मानी तैयार कोन थी तू ते वे आऊं कपड़ा पाया चा। ठीक है आप बैठो है जल्दी जल्दी घुमा दो। हाँ वही तो पैसा वैसा खणी अची थी जजा मता न खाली किशन अचे जे हयाती कान पई गुज़रे हण पौणा 15 थिया न अञा कोन आयो आहे। आख़िर केॾा त वियो लियो यार हाणे त सुज बि लहे पियो हलणो आहे शहर हलो हलो शहर यार एॾो टाइम लॻो आहे ते वई अरे कपड़ा पाण में दे लगी हल हलो 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 पोइ हल
ब कलाक त्यान पाण शहर में दलील थिया आहियूं बे ख़बर भला सामान वामान को लिकायो ने या न अरे सामान तू वटि न आई ॿियो सूफ़ था खयो ने हू केॾा आयो हू थोपो मूं खाधो थोपो मूं खयो मूंखे हुन ॾिठो मूं वरी हुनखे चयो मूं कोन खयो आहे आउं पंहिंजे मां खयो मूंखे बुख लॻी न छॾी न कोन आदत किन अरे केर जले पुलिस वारा पर जुता आहिनि त सही आहे पुलिस वारा शहर में पाके सुञाणे थो जेको पुलिस वारनि खां छॾाईंदो ऐं तूं इहा आदत कंदे त केर पाके ॿधी वञे पोइ अरे यार मूं चादरी कई ॿियो मूं छा कयो चादरी कई हाँ तूं जूता आणिया दुकान वारो त पोइ जूता आणिया ख़ैर जूता रोज़ पिया खाऊं जूता ॾियण में छा आहे पर दुकान सामान वठण छा खपे चाचा 10 रुपयो गरम मसालो दे 10 रुपयो गरम मसालो दे उनमें दाणा भी दे मिर्च भी दे हैड भी दे मिर्च भी दे लूण भी दे साबुण भी दे 10 रुपए में सब कुछ मिलता होगा अरे 10 रुपए सामान को इतरो ॾींदो ना छो 10 रुपया सजा सारा आहिनि हे मिर्च आहिनि छिके अब जल्दी करेला साहब जटन में फसी आयो सब दे सब सामान दे हाँ ये सब अब जल्दी कर मिर्च